जय श्री झूलेलाल। मां तानी होस्ट कृतिका चावलानी। मां नानी ठही चुकी है, मतलब मामी ठही चुकी है। आज असांजी ॾोहिटी पहिरियों बार नानाणनि में भी अचे। 5 महीना थी विया आहिनि, हाणे हुनखे 6 महीनो चालू थियो आहे और अॼु कुझु ई पलनि में अचण वारी आहे। हुन लाइ असां डेकोरेट कयो आहे। शाम जो भी अञा भव्य प्रोग्राम है, वो भी मैं तव्हांखे ॾेखारींदसि। घर में नंढो सो वेलकम रखियो आहे, तव्हां ॾिसो पिया पूरो सजायो आहे और मुंहिंजे पुठियां फोटो ॾिसो पिया भूवी जो, हुनजो नालो आहे भूविका थदानी। हाणे बस 5-10 मिंट में बस अचण ई वारी आहे और मां अॼु खां 5 महीना पहिरीं नानी ठही करे तव्हांखे सॼो ॼाओ भी ॾेखारियो। अॼु पूरो ॾींहुं पाण वेलकम ॾिसंदासीं। असां सां ईअं ई रहिजो कि असां कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि, कीअं असां हुनजो स्वागत कंदासीं। इहो तव्हां ॾिसी था सघो, हिते असां आलतो रखियो आहे और हुन में न्याणी जा पेर कराए रुमाल रखंदासीं ताकि असांजे घर में बरकत रहे। हाणे बस हाणे हुनजो वेलकम ॾिसो। अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना, खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार मिले हम छलक उठा खुशी का खुमार। तव्हां ॾींहं जे प्रोग्राम जी वीडियो त ॾिसी चुका आहियो। हाणे बारी आहे मेन प्रोग्राम जी। पार्टी जी शुरुआत थी चुकी आहे, सभु महिमान अची चुकिया आहिनि। ही पार्टी थिए पई मंगलम बैंक्वेट में, जो कि पंहिंजे सिंधी भाजी आहे। हिन होटल जी डेकोरेशन ऐं लाइटिंग चरम ते आहे। हाणे पाण अंदरि हलूं था, तव्हांखे पूरो होटल थी घुमायां। हलो। सभिनि खां पहिरीं ॻाल्हि, मां हिन वेलकम पार्टी लाइ ही होटल ही छो सिलेक्ट कयो। पाण सिंधियुनि जे प्रोग्राम में ॾाढा सारा महिमान आउट ऑफ द सिटी ईंदा आहिनि। उन्हनि जे रुकण जी व्यवस्था पाण खे ॿी जॻह ते करणी पवंदी आहे, पर हिन होटल में 1-2 न बल्कि 26 एसी कमरा आहिनि, जंहिंसां महिमाननि खे रुकण में काई तकलीफ़ न थींदी आहे। डार्क कलर कमरनि जी त कमरा फुली एसी ऐं विद अटैच वॉशरूम हुआ। हिते 24 कलाक लिफ्ट सुविधा भी आहे। हिन होटल में तव्हांखे बेसमेंट में भी हॉल मिली वेंदो आहे, जिते तव्हां 100 माण्हुनि जो नंढो सो प्रोग्राम करे था सघो। गॾु में तव्हांखे स्टॉल ऐं डिनर एरियो विद काउंटर मिली वेंदो आहे ऐं प्यारी सी सजल स्टेज भी तव्हांखे मिली वेंदी आहे। हिन होटल जे हर हॉल में आम सुविधाउनि खे भी ध्यान में रखियो वियो आहे। हिन खां पोइ ग्राउंड फ्लोर ते भी हॉल मिली वेंदो, जिते तव्हां 200 खां 250 माण्हुनि जी पार्टी करे था सघो। फिलहाल असां हिते राति जे डिनर जी व्यवस्था कई आहे ऐं टियों ऐं आख़िरी हॉल फर्स्ट फ्लोर ते ठहियल आहे। हिन होटल जो सभिनि खां वॾो हॉल, जिते लॻभॻि 300 माण्हुनि जी पार्टी थी सघे थी। तव्हांखे ऑन फायर स्टॉल लाइ अलॻि सां स्पेस ॾिनो वियो आहे, जंहिंसां प्रोग्राम में सफोकेशन जहिड़ी प्रॉब्लम न थी सघे। टई हॉल फुली एसी आहिनि। हिननि टिनिनि हॉलनि में तव्हांखे अलॻि-अलॻि स्टेज ऐं डिनर काउंटर ऐं सामान्य सुविधाऊं मिली वेंदियूं। फैमिली हिते शादी पार्टी जो भी आयोजन कंदी आहे, छोकी हुननि खे घटि दामनि में सुठी सुविधाऊं मिली वेंदियूं आहिनि ऐं हिते तव्हांखे शादी लाइ तैयार मंडप रूम भी मिली वेंदो। अॼु असां रोटी जो नयो सेटअप लगायो आहे। तव्हां अधिकतर कई पार्टी में बफे डिनर पार्टी ॾिठो हूंदो, पर हिन बार असां सिटिंग वेहण वारी कई आहे और ही सभु असांखे अरेंज करायो आहे मशहूर कैटर्स यानी DR कैटर्स, मतलब भजन भैया। हाणे तव्हां जल्दी सां एंट्री ॾिसो, पोइ मां तव्हांखे होटल ऐं पूरी दावत जी पूरी जानकारी ॾींदसि। नंढड़ी परी मुझे घर में आई आ, खुशन भरी सुहिणी घड़ी आई आ, कृपा करे सतगुर महर वसाई आ। नंढड़ी परी मुझे घर में आई आ, खुशन भरी सुहिणी घड़ी आई आ, कृपा करे
सतगुर महर वसाइया नंढड़ी परी मुझे घर में आईया खिले थी मिठड़ो मिठड़ो हले थी छम छम सुहे थी चंड वांगुर तारन जी टिम टिम हो खिले थी मिठड़ो मिठड़ो हले थी छम छम सुहे थी चंड वांगुर तारन जी टिम टिम आई न्याणी छाई रोशनाइया खुशन भरी सुहिणी घड़ी आईया कृपा भांजे भांजी जो स्वागत हिक हज़ार ब्राह्मणन जे स्वागत जे बराबर थींदो आहे। जिन घर में भांजे भांजी ऐं दामाद जो आदर सत्कार न थिए उते कदे लक्ष्मी ऐं भगवान जो वासो न थींदो आहे। भजन भैया ही सही ॻाल्हि आहे न? बिल्कुल सही ॻाल्हि आहे। भांजे भांजी सां पूजनीय कुझु कान्हे। पंडित बि पोइ आहे सभिनि सां पहिरियों भांजा भांजी। भजन भैया त पार्टी में छा छा अरेंज कयो आहे? पार्टी में सभिनि सां पहिरियों जेकी शुरूआत थींदी आहे उहा थींदी आहे स्नैक्स सां। स्नैक्स और स्टॉल जे बिना पार्टी पूरी अधूरी आहे। त सभिनि सां पहिरियों जेको आनंद आहे स्टॉल जो वठो, हुन खां पोइ हलो भोजन ते, भोजन सां पोइ मिठाई ते। त हलो मां तव्हांखे सभिनि खां पहिरियों पंहिंजो स्नैक्स जो और स्टॉल जो आनंद थो करायां। स्नैक्स के भी पार्टी जी शुरुआत जी जान हूंदी है। हिन लाइ फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। इहा ॻाल्हि असां न खुद भजन भैया चवंदा आहिनि। भजन भैया स्नैक्स जी ट्रॉली सां गॾु गॾु वेटर्स खे भी अलॻि अलॻि लॻाए रखियो आहे, जंहिंसां महिमाननि खे काई भी दिक़त न थिए। कई कैटर्स स्नैक्स खे रोके रोके हलाईंदा आहिनि या कई बार पनीर जे स्नैक्स खे विच विच में रोके छॾींदा आहिनि, पर भजन भैया असांजे बिना चए 7 बजे खां ई स्नैक्स चालू करे छॾनि, जो कि प्रॉपर यूनिफॉर्म वेटरन सां गॾु पार्टी जे एंड यानी राति जो 1 बजे तक पे हलिया। इन वक्त असां स्टॉल वारे एरिया में अची विया आहियूं। जो स्टॉल आॻिते तैयार थींदा आहिनि उन लाइ अलॻि सां ई एरियो ठाहियो वियो आहे, जिते लॻभॻि 60 खां 70 माण्हू हिक बार में स्टॉल जो आनंद वठी था सघनि। हाणे मां गॾु बीठी आहियां भजन भैया सां। हाणे भजन भैया खां पुछंदासीं स्टॉल जे बारे में जानकारी ॾियो और स्टॉल जो ख़ासियत ॿुधायो कि छा ख़ासियत है स्टॉल जे बारे में। पाण अधिकतर जिते किथे भी स्टॉल्स ॾिसंदा आहियूं, पर हिननि जे स्टॉल जी ख़ासियत कुझु अलॻि ई आहे, जो पाण हिननि जे मुख खां ई ॿुधंदासीं। असां वटि जेके स्टॉल तयारु थींदा आहिनि उहो स्टॉल हाणे असांजे पंहिंजे ई कारखाने में तयारु थींदा आहिनि। जीअं गोलगप्पा थिया, गोलगप्पनि जो पाणी थियो, त प्रोपर पंहिंजे देसी मसालनि सां ई तयारु कंदा आहियूं। बाज़ारि में जेको हले थो पियो सभु एसिड हुन सां बिल्कुलु असां उपयोग न कंदा आहियूं। त पंहिंजो जीअं गोलगप्पनि जो पाणी बि ठहींदो आहे त प्रोपर खटाई जे पाणी सां ई ठहींदो आहे। धनिया ठहींदी आहे, जीरो, कारो मिर्ची सभु शइ पवंदी आहे। और हली जो असांजी सौंठ ते, त सौंठ में बि आहे न पूरे उहे जेके गरम मसाला आहिनि सॼा कुटे करे हथ जा उहे उपयोग में लाया वञिबा आहिनि। असांजी सौंठ अगरि 1 साल बि किथे पई हुजे, कोई खणी वञे घर लाइ बि, त 1 साल ताईं उहा ख़राबु न थींदी आहे। और जेके पंहिंजो आलू टिक्की ठहींदी आहे, आलू टिक्की जो आलू जेको ईंदो आहे उहो ईंदो आहे लाल आलू, जेको हिते मिलंदो बि न आहे आगरे में, ॿाहिरां घुराइणो पवंदो आहे असांखे पंजाब मां। त उन लाल आलू सां जेकी टिक्की ठहींदी आहे उहा एॾी प्यारी ठहींदी आहे, मतिलबु आगरा जी टिक्कीअ जो कोई जवाबु न आहे। आगरा में जेकी टिक्की ठहींदी आहे पंहिंजी उनजो कोई जवाबु न आहे, कोई तोड़ न आहे। और देसी घी उपयोग थींदो आहे स्टॉलनि में, चाहे चीलो हुजे, भल्लो हुजे, हॉट चाट हुजे, ड्राई फ्रूट चाट हुजे, सभिनि में देसी घी जो ई उपयोग थींदो आहे। अगरि असांजी डोसो बि ठाहींदा आहियूं त डोसो थियो या पाव भाजी थी, त प्रोपर अमूल बटर में ई व्यवस्था थींदी आहे हुनजी। मतिलबु असां पंहिंजे कंहिं बि कस्टमर सां कोई बि मतिलबु ग़लति कार्य न कंदा आहियूं जंहिंसां की न असांजो नालो ख़राबु थिए। भैया मां ॿुधियो आहे, कई माण्हुनि खां ॿुधियो आहे कि भजन भैया जे अंदर में जेकी भी पार्टी थींदी आहे उते राति जा 12 थी वञनि या 2 थी वञनि, कॾहिं स्टॉल जो एंड ई न थी, तो इनमें छा रात जी ॻाल्हि आहे? हिन में इहो थींदो आहे असां स्टॉल जी व्यवस्था रोटीअ जी अपेक्षा जस्ट डबल खणी हलंदा आहियूं, जंहिंसां की उहा एंड ताईं को पूरो व्यवस्था ठाहे रखे। छोकी हाणे अगरि स्टॉल ख़तमु थी आहे त पूरी दावत जी सूंहं ख़तमु थी वेंदी आहे। स्टॉल सां ई दावत जी सूंहं आहे, त हिन करे स्टॉल जी त असां पूर्ण व्यवस्था ठाहे रखंदा आहियूं। राति जा 2 थियनि 3 थियनि, मतिलबु आख़िरी में जंहिं महिल दुल्हा दुल्हन रोटी खाईंदा आहिनि सॼी स्टॉल हुननि जे साम्हूं पेश कई वञिबी आहे। सीधा ॾिसो पिया चीले में केतिरी सुठी स्टफिंग कई हुई आहे। हाणे मां खाई टेस्ट करे ॾेखारियां थी वाकई में स्वाद आहे या न। स्वाद में नंबर आहे, खाइण में क्रंचीनेस पियो लॻे, खाइण में आनंद अची वियो। हिन वक्त मूंसां गॾु होटल जा ओनर आहिनि जो कि पंहिंजा सिंधी भाउर आहिनि। दादा जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। दादा तव्हां असांखे हिन होटल जी जानकारी ॾियो। असां नओं होटल खोलियो आहे इहो, ऐं 3 स्टार जहिड़ियूं सुविधाऊं आहिनि हिन में। टेबल ठाराइणा आहिनि हिन में,
हिकु बेसमेंट ग्राउंड ऐं फर्स्ट उन जी कैपेसिटी बेसमेंट जी 100 माण्हुनि जी आहे ऐं ग्राउंड जी 200 माण्हुनि जी आहे ऐं फर्स्ट फ्लोर जी 300 माण्हुनि जी कैपेसिटी आहे। टोटल 500-600 माण्हुनि जो हिते प्रोग्राम ॾाढो आराम सां थी सघे थो ऐं हर तरह जी सुविधा आहे। जागरण पार्टी कयो, बर्थडे, एंगेजमेंट सभु सुविधाऊं 50 माण्हुनि खां वठी 600 माण्हुनि ताईं प्रोग्राम करे सघो था। और इन जी ख़ासि ॻाल्हि इहे आहे कि ॿियनि होटलनि जी अपेक्षा छा फ़र्क़ु आहे, मां उहो ॿुधाइणु चाहियां थो पंहिंजे हिन ॻाल्हियुनि में कि ॿिया होटल अॼुकल्ह आउटसाइड कैटरिंग अलाउ ई न कंदा आहिनि। तव्हां जेको चॉइस चाहींदा आहियो उहा चॉइस मिलंदी ई कोन्हे, खाधे जी, रोटी जी। हिन में असां वटि छा सुविधा है कि तव्हां पंहिंजी कैटरिंग करे सघो था पिया। और सबसे बड़ी बात, जो 5 स्टार होटलों में इतना महंगा बजट जाता है वो यहाँ पे बिल्कुल लो बजट में जैसे चाहे मोल्ड करके हमें अपना बना के अपने व्यवहार से सब पा सकते हैं। हाँ, मैं जो मुख्य बात बताना चाहता हूँ, हमारे होटल की एक खास विशेषता है कि अन्य होटलों की अपेक्षा एक जो बहुत महत्वपूर्ण फर्क है वो है सजावट का और सुविधाओं का। हमारे पास पैकेज में ही, प्लेट के रेट में ही सारी सजावट जो आप पीछे देख रहे हैं, सब हैंगिंग फ्लावर्स, स्टेज, गेट, डीजे, जनरेटर, डीजल, टेंट पार्ट जो भी है सब उसी में इंक्लूड करके देते हैं, जिससे पैकेज और सुगम और सस्ता हो जाता है और शहरवासियों को प्रोग्राम करने में बहुत आसानी होती है। हाँ अची वियासीं असां अॼु जी शान VIP सिटिंग डिनर ते। ई सिटिंग भी भजन भैया अरेंज कई है। इते जो सिटिंग लगाई वई है जिते एक बार में 60 माण्हू एक साथ वेही करे रोटी खाई था सघनि। हिन सिटिंग के अधिकतर बढ़िया ऐं राजस्थान में वधीक यूज़ कयो वेंदो आहे, पर अॼु जे दौर में इन जो चलन वॾी पार्टियुनि में वधीक हलण लॻी वियो आहे। हिन लाइ रोटी जी भी कुछ हिन स्टाइल जी ही अरेंज कई वई है। सभिनि खां पहिरीं हिन हॉल में अचण वारे महिमाननि लाइ स्वागत जो इंतजाम कुछ अनोखे अंदाज में कयो वियो आहे। पहिरीं माला पाराए पोइ टीको कराए एंट्री थींदी, उनखां पोइ पतोल परोसी वेंदी। हिन दावत जी सफलता जे पुठियां मेन हथ हूंदो आहे स्टाफ जो। जेतिरा आइटम ओतिरा माण्हू परोसण वारा। प्यारी सी गोटेदार पत्तल खे सकोरनि सां गॾु सजायो वियो आहे, जंहिंमें गर्मा गर्म पनीर मसाला, दाल छोला, मिक्स वेज, आलू साग, रायता, पूड़ी, टिक्का, नान ऐं कई तरह जा शाही पकवान परोसा विया आहिनि। उनखां पोइ मिठे में ताज़ा मलाई घेवर, हलवा, काजू गुजिया, दूध पकोड़ी ऐं मथां खां हिन पैकेट में बंदि मिठो पान जो पत्तल जी शोभा पियो वधाए। हिन दावत जी खूबसूरती इहा हुई महिमाननि जो स्वागत, विहारण जो तरीक़ो ऐं सभिनि खां मथे परोसण जो तरीक़ो। हिन पार्टी ऐं राति जे डिनर में 4 चांद पियो लॻाए। हिन पार्टी खे ॾिसी तव्हां ही न समझजो कि भजन भैया महंगी ही दावत कंदा आहिनि। भजन भैया पंहिंजी सुठी सुविधाउनि सां मात्र 200 रुपए पर प्लेट खां ही ॾियण चालू करे छॾंदा आहिनि ऐं पंहिंजी कैटर जी सुविधा ऑल ओवर इंडिया में ॾींदा आहिनि। हिन लाइ हिननि जो नंबर मां तव्हांखे स्क्रीन ते ॾियां पई। भजन भैया खे प्रोग्रामनि जो कमु ॾियण खां पोइ तव्हां रोटी जे प्रति महिमाननि जे डोरापे खां फ्री थी वेंदा। इहा ॻाल्हि मां नथी चवां, तव्हांजे कहिड़े बि मिट माइट आगरा में रहण वारा हुजनि, उन्हनि खां तव्हां पुछी था सघो त तव्हांखे जवाब मिली वेंदो। तॾहिं ही त भजन भैया ही गानो गाईंदा आहिनि, माण्हुनि पैसा कमाया, असां सेवा कमाई। ऐं सभिनि खां मथे जिन्हनि असांजी पार्टी जी रौनक वधाई हू आहे असांजी पार्टी एंकर सिमी लालवानी जी, जिन्हनि ॾाढे घटि समय में एंकरिंग जी दुनिया में पंहिंजो नालो करे लाथो आहे। हिन वक़्तु मूंसां गॾु सिमी लालवानी जी आहिनि जो असांजे प्रोग्राम में 4 चांद लॻा आहिनि। अॼु असांजो प्रोग्राम आहिनि, हिननि अची उन प्रोग्राम खे 4 चांद लॻा आहिनि। हिननि जी एक्टिंग वाकई में ज़बरदस्त आहे। अगरि तव्हां हिननि सां कॉन्टेक्ट करणु था चाहियो त तव्हां पंहिंजो नंबर ॾेई था सघो। जी नमस्ते, जय झूलेलाल सभिनि खे। त मां सिमी लालवानी तव्हांजी होस्ट ऐं रोस्ट तव्हांजे पंहिंजे शहर आगरा मां, जंहिं मां तनु दीदी जी अॼु प्रोग्राम में आया आहिनि। मां हुनखे होस्ट कयो। तव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम? सुठे, नंबर 1। ठीकु आहे। त मां पंहिंजे असिस्टेंट जो नंबर थी ॾियां, प्लीज़ नोट दिस 8755212400 8755212400। त जे के एंकरिंग कराइणी हुजे कॾहिं बि कंहिं टाइम बि, मतलब इन इवनिंग डे स्लॉट टाइम जे हिसाब सां त कॉन्टेक्ट करी था सघो मूंखे बि। ऐं कॾहिं मां मुंहिंजो कॉल अनरीचेबल हुजे त तनु दीदी खे बि। जय झूलेलाल। कराए ॾिजो, एक बार सेवा जो मौक़ो ज़रूर ॾिजो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दुख दूर तुक जाए झूलेलाल साईं, दुख दूर तुक जाए झूलेलाल साईं, झूलेलाल साईं अमरलाल साईं, झूलेलाल साईं अमरलाल साईं, दुख दूर तुक जाए झूलेलाल साईं।
दुख दूर दुख जाए झूलेलाल साईं।